हिंगोजा गोठ बंगल खान चांग में जमायत अहले सुन्नत पारां शोहदा करबला कॉन्फ्रेंस मुनक़द कई हुई, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां सभई माण्हू शिरकत कई। शोहदा करबला कॉन्फ्रेंस के पाकिस्तान कादरी तहरीक जे सरबराह पीर सैयद सत्तार अली शाह जिलानी कादरी ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़ उलमा ने ख़िताब कयो। पंहिंजे ख़िताब दौरान मुक़र्रिरीन चयो त शोहदा करबला ख़ासि तौर ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं जी अंसारनि इस्लाम जी सरबुलंदी, नबी जे दीन जी हिफ़ाज़त ऐं हक़ जे अलम के बुलंद रखण लाइ करबला के मैदान में जानी जा नज़राना पेश कया। उन्होंने चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजा सिर कुर्बान करे छॾिया, पर ज़ालिम यज़ीद जे अॻियां झुकण खां इनकार कयो, जंहिंजो पैगाम ता क़यामत इंसानियत लाइ मछली राह रहे थो। यज़ीद ते क़यामत ताईं लानत वसंदी रहंदी। पीर सरदार अली शाह चयो त अॼु जे मुसलमाननि खे घुरिजे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾेखारियल राह ते हली इस्लाम जी असल रूह खे ज़िंदा रखनि। हुननि ज़ोर भरियो त अॼु दुनिया जे मुसलमाननि खे गॾु थियणो पवंदो, छो त यहूदी लॉबी इस्लाम ऐं मुसलमाननि ख़िलाफ़ साज़िशुनि में सरगर्म आहिनि, जंहिंजो मुक़ाबिलो सिर्फ़ इत्तेहाद ऐं तंज़ीम ज़रिए ई थी सघे थो। कॉन्फ्रेंस जो मक़सदु शोहदा करबला जी अज़मत खे उजागर करणु ऐं मुसलमाननि में इत्तेहाद जी अहमियत खे उजागर करणु हुयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।